खेबर लॻ ॻोठ मोलेनो सहतो अजरकनि जे कारखाने में मौजूदु आहियूं। अचो त हितां जे मज़दूरनि ऐं मालिकनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। आहे कमकार में असांजी नौकरी 4 साल ॿाहिरि निकिरी सॼो ॾींहुं कमु करियूं था सुबुह 7 बजे खां वठी 9 10 बजे ताईं जाम आहे कमु थी वियो मज़दूरी घटि असांजो आहे वधाए कमु कोन मिलियो अॼु ताईं का शइ कोन मिली आहे मज़दूरी जा पैसा वेठा आहिनि कुझु असांखे मिले न कुझु जेको इहो मिलंदो आहे 12 महीने उहो असांखे मिले ई कोन थो असांखे बसि मज़दूरी पेटो ॾेई धंधे में पिया हुन अॼुकल्ह महिनत पिया करियूं पेट जो गुज़र जेको आहे सो हिन दौर में हले बाक़ी का बि शइ हासिल न धंधे मां असांखे इहे ई पेट जो गुज़ारा कमाईंदासीं पंहिंजो खाईंदासीं जे न त माना का खाए त उहा जॾहिं न सरकार जॾहिं त पोइ असीं हुन वारी ॻाल्हि त कुझु मथे चढ़ी वञूं। ठीकु आहे पहिरीं जेको सो अजरक तमामु घणो त मसालो जेको आहे इंडिया जो उहो बि न पियो मिले उन खां अलावा जेको हीअ अजरक जेके आहे क़दीमी जेको आहे धंधो थी रहियो आहे असांजो जो क़दीमी जेको आहे कारोबार आहे हिन हिसाब सां जेको सो असांखे जेको मुआवज़ो ऐं जेके उनजो जेको आहे सो न पियो मिले ऐं अजरक जो जेकी महिनत आहे तक़रीबन 16 कमनि मां निकिरे थी पर उन में मां जेको असांखे मुआवज़ो सही न पियो सही ऐं काफ़ी पुराणो क़दीमी 500 साल पहिरीं जो जेको कमु कंदा जारी थियलु उन खां जी नाज़रीन तव्हां हिते जे मज़दूरनि जा वीचार हिन तरह ॿुधा। मज़दूरनि जो इहो चवणु हो त असां सुबुह जो 7 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं हिन कारखाने में कमु कंदा आहियूं ऐं असांजी मज़दूरी जेका आहे 300 खां 500 ताईं ठहे थी जंहिंमां असांजो गुज़र सफ़र नथो थी सघे। ऐं ॿिए तरफ़ कारखाने जे मालिकनि जो इहो चवणु हो त असांखे तक़रीबन काफ़ी वक़्त खां वठी असां हिन कारखाने खे जेको आहे सो कारखाने ते कमु कयूं पिया था। मालिकनि जो इहो चवणु हो त असांजो जेको हीउ अजरकनि जो कमु आहे तक़रीबन 7 मरहलनि खां गुज़री करे जेको आहे सो हिकिड़ी अजरक ठहे थी ऐं इहा अजरक असांजी सिंध जी सकाफ़त आहे जंहिंखे जेको आहे सो कंहिं शादी में या कंहिं दोस्त जी पार्टी में असां गिफ्ट कयूं था एतिरो मुआवज़ो असांखे कोन थो मिले। जॾहिं अजरक कंप्लीट थी वञे तॾहिं उनजो मुआवज़ो असांखे मिले थो 1500 खां लॻभॻि 3000 ताईं मिले थी ऐं हिते जा जेके अख़राजात आहिनि कारखाने जा जेके ज़रूरी अख़राजात आहिनि उहे असां पूरा नथा करे सघूं। इन करे जेको आहे सो मालिकनि सकाफ़त खाते खां जेको आहे सो अपील कई आहे त ख़ुदारा असां ते बि जेको आहे सो असांजे कारखाने ते या असांजो जेको अजरकनि जो कारोबार आहे उन ते नज़रसानी कई। कैमरामैन निसार अहमद शौक़ सां गॾु अब्दुल शौक़ सिंधी शूज़ खैबर।